पति मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ईंदो पातशाह। वही मोहबत जो मेड़ अॼु साईं जुणिया साहिब जे प्रोग्राम में आया आहियूं ऐं साईं जुणिया साहिब जी मूंखे हिकिड़ी जेका पर्सनली ॻाल्हि बहितर लॻंदी आहे त साईं जेका ज़िम्मेवारी जेका पोस्ट आहे उन जे बावजूदि बि हीउ तमामु नफ़ीस शाइर बि आहे ऐं हिसास दिलि माण्हू आहिनि। हालांकि जेके सरकारी ऑफिसर थींदा आहिनि उहे रुॻो रिश्वत खोर हूंदा आहिनि या उन्हनि जो एतिरो कमु वर्कलोड हूंदो आहे जो हू अदब जी दुनिया में पेर कोन पाईंदा आहिनि। अच्छा, उनखां सवाइ ॿी ॻाल्हि त जेतिरो वर्षो जेके बि प्रोग्राम थींदा आहिनि कोटड़ी शहर में त साईं जुणिया साहिबु सभिनी में पेश हूंदो आहे। हाणे इहा बि हिकिड़ी वॾी बहितर ॻाल्हि आहे। साईं जो अफ़सोस आहे मां साईं जी शाइरी पढ़ी कोन सघी आहे, पर साईं जी जेके ॻाल्हियूं आहिनि, साईं जो जेका पार्टिसिपेशन आहे ऐं साईं जी जेको मोहबत जो सबूत आहे, हीअ सभु करीम दोस्त आया आहिनि। हैदराबाद जा दोस्त आहिनि, अदीब जामशुरे जा आहिनि, पंहिंजी सॼी कोटड़ी जा करीम आहिनि। इन ॻाल्हि जो सबूत आहे त साईं तमामु बहितरीनु माण्हू आहे ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी सर। मां तव्हां पंहिंजी तरफ़ां तव्हांखे मुबारक ॾियां थो।